ईद उल फितर वेझो ईंदे ई इंसानियत जी ख़िदमत लाइ कम कंदड़ ग़रीब सरकारी तंज़ीमूं मुतहरिक थी वयूं आहिनि। ईद जी ख़ुशियुनि में ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि खे शामिल करण लाइ मुख़्तलिफ़ समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि पारां ईद जा तोहफ़ा ऐं ॿियो सामान विरहाइण जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। फितरत तंज़ीम ग़रीब दोस्त जिथे ॿोॾ मुतासिरीन जी मदद जो सिलसिलो जारी रखे थी, उते ॿियनि तंज़ीमुनि, NGO, सियासी पार्टियुनि, मज़हबी जमायतुनि पारां इन्फ़िरादी सतह ते ॿोॾ मुतासिरीन जी मदद लाइ अणथक महिनत करे रही आहे। ॻोठ पंजुल जे रहवासियुनि फलाही तंज़ीम ग़रीब दोस्त पारां मदद करण ते दुआऊं ॾिनियूं। सनन चवणु हो त ग़रीब दोस्त तंज़ीम अहिड़ो नेक कमु कयो आहे जंहिं जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। हुन मौक़े ते ग़रीब दोस्त जे रज़ाकार इमरान खोसो चयो त उहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त अल्लाह ताला असांजे हिन नेक कम खे क़बूल फरमाए। रज़ाकार इमरान खोसो वधीक चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी लाइ बेतरसिजी वियो आहे। असांजे समूरनि सरहदी वारनि खे गुज़ारिश आहे त हिन नेक कम में ताउन कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।